जेके कोचूं आहिनि उनखे छॾियो, बाक़ी जेके ट्रेला बेला सभु रोके छॾियो। वीडियो में ॻाल्हि कंदासीं मुमताज़ मौलाई कामरेटनि सां गॾु थी रोड ब्लॉक करायो आहे ऐं मुमताज़ मौलाई छा पियो चए पंहिंजी ज़बानी तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा कल्ह जेको वाक़ियो मोरे में पेश आयो आहे उन जी तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं, कहिड़ा कहिड़ा मामला पेश आया ऐं उन खां अलावा अॼु ताईं जेको अॼोको ॾींहुं आहे उन में कहिड़ा कहिड़नि शहरनि में जेको आहे सो कामरेटनि धरना आया आहिनि ऐं किथे किथे रोड ब्लॉक कया अथनि। त दोस्तो कल्ह जो वाक़ियो तमामु घणो अफ़सोसनाक वाक़ियो हुयो ऐं सिंधी जेके असांजा क़ौम परस्त जेके अॻुवान आहिनि उन्हनि कल्ह मोरे में हिकिड़ो नंढो धरणे हणण जी कोशिशि कई। पाणीअ जे ख़िलाफ़ु जेके केनाल हुया जेके पंजाब ठाहे पई उन जे ख़िलाफ़ु जॾहिं धरणो हणण जी कोशिशि कयूं त पुलिस वारनि जेको आहे सो फायरिंग करे छॾी उन धरणे खे हटाइण जे लाइ। उन जे नतीजे में हींअर जेके ताज़ा तरीन रिपोर्ट अचनि पिया त 4 जेको आहे सो क़ौमी कारकुन जेको आहे सो अफ़रा तफ़रीअ में शहीद थी विया आहिनि। ऐं उन खां अलावा लंजार साहब जेको असांजे गवर्नमेंट जो वज़ीर आहे उन जो जेको मोरे में बंगलो हुयो उन जो हाउस हुयो जेको उन खे बि नज़र आतिश कयो वियो आहे ऐं उन खां अलावा कुझु गाॾियुनि खे बि साड़ियो वियो आहे। इन में कुझु पुलिस वारा बि ज़ख़्मी आहिनि ऐं तमामु इहो जेको आहे सो हिकु नाजाइज़ ऐं जेको आहे सो ग़लति वाक़ियो पेश आयो, तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो आहे। ऐं असां कोशिशि पिया कयूं ऐं असांजी दुआ बि आहे त इन मामले खे अफ़ामो तफ़हीम सां हल कयो वञे ऐं इन मामले खे वधीक वधायो न वञे। हालांकि हिन वक़्तु जेके क़ौम परस्त अॻुवान आहिनि उन्हनि पंहिंजूं मीटिंगूं कोठायूं आहिनि ऐं उन खां अलावा हिकु थी जेको आहे सो इन्हनि वरी जेको केनालनि जो मसइलो आहे इहो वरी इन खे उथारियो वेंदो ऐं सॼे सिंध में धरना हया वेंदा। ऐं उन खां अलावा जेको मोरे में कल्ह वाक़ियो पेश आयो आहे इन जे बारे में बि राय अमल जो ऐलान कंदा। त दोस्तो इहो तमामु ॾुखाईंदड़ वाक़ियो हुयो ऐं इन में कल्ह जेको आहे सो राति जो तक़रीबन असांजो जेको सिंध जो फ़नकार आहे मुमताज़ मौलाई उहो बि पंहिंजी गाॾी वीगो में वञी रहियो हो काॾे त पोइ उन जी गाॾीअ खे बि रोकियऊं। पोइ मुमताज़ मौलाई जॾहिं गाॾी जो शीशो हेठि करे उन्हनि खे ॾिठो त उन्हनि खे चयईं बाबा मां सिंध जो आर्टिस्ट आहियां, मूंखे तव्हां छॾियो, ॿारड़ा गॾनि मूंसां गॾु। ऐं उन्हनि वरी ईअं वेंदे वेंदे चयो त बाबा जेके फैमिली वारा माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां छॾियो, बाक़ी जेके ट्रेला आहिनि या ॿियूं गाॾियूं आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां रोड बंदि करे भले धरणो हणी था सघो। त अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई बि वञी पंहिंजो बयानु जेको आहे सो बि ॾिनो। इहो बयानु बि तव्हांखे हिन वीडियो में शुरूआति में ॿुधाईंदासीं ऐं जेको आहे सो ताज़ा तरीन ख़बर असांजे पंहिंजे चैनल ते तव्हांजे लाइ आणींदा रहंदासीं। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदो।